बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिन नाज़रीन अॼु आऊं मौजूद आहियां संगड़ गोठ पठान मगरियो। इहो संजोरे सां बि लॻ ऐं संगड़ सां बि विच में जेको ॻोठ पठान मगरियो जिते सावरनि फ़क़ीरनि जी अॼु तयारी आहे। आला हज़रत पीर से पगार जेका 1 फ़रवरी ते हिते तशरीफ़ फरमा थींदा। तव्हां ॾिसी था सघो मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु आहे त अॼु ख़लीफ़ो जैसलमेरी संघ जो ख़लीफ़ो जेको आहे फ़क़ीर कादर वश मंगरियो, फ़क़ीर कलंदर बाग़ी दर, इन खां अलावा रीमर खां आयल महिमान ऐं ॿिया बि घणेई हिते मौजूदु आहिनि। कड़का नेड़िया ने मंगले जो जेको कमु आहे मुकमल कयो वियो आहे। इन खां अलावा पहा जेके आहिनि जितां पीर साईं सरदार जन तशरीफ़ फरमा थींदा उनजे लाइ पहा बिल्कुलु तयार आहिनि। हीउ मंगले जो कमु आहे। ॿिनि जॻहियुनि ते जेको आहे ज़ारदार जॻह ठाही वई, हिकिड़ो थी मथे आहे, बाक़ी पीर साईं सरदार जन शायदि जेका ही हेठि ज़ियारत आहे इहा इस्तेमालु वधीक कनि पिया। पीर साईं पगारे जी दावत जेका आहे 1 फ़रवरी ते पीर साईं पगारा जन तशरीफ़ फरमा थींदा ऐं 2 फ़रवरी सुबुह जे टाइम जेका आहे ज़ियारत कराईंदा। ऐं इन दावत जे लाइ आऊं हिते ईंदो रहियां तक़रीबन बंगले खे ॾिठो वञे त तक़रीबन 2 साल लॻी विया आहिनि तयारु थींदे। इन खां अलावा जेको आहे फिनिशिंग जो कमु अचे जंहिंखे बि हाणे तक़रीबन 6 महीना गुज़री विया आहिनि ऐं माशाअल्लाह हाणे बंगलो जेको बिल्कुलु लुक थो नज़र में अचे। ही मेन गेट आहे। पीर साईं सरदार जन जी गाॾी जेका हितां तशरीफ़ फरमा थींदी ऐं ही साम्हूं खे ॾेखारियल था हलो अॼु थियल बिल फ़क़ीर ऐं फ़क़ीर डॉक्टर फारूक अब्दुल्ला बीठा आहिनि हिते बिल्कुलु अची गाॾी पार्क कंदी ऐं पीर साईं सरदार जन हिन गेट ज़रिए बंगले में दाख़िल थींदा। ऐं हीउ जेको आहे बंगले जो ॿाहिरियों गेट आहे ऐं हीउ जेके पहाड़दार कया विया आहिनि पीर साईं सरदार जन जो पाहो
जंहिंमां पीसे सरदार जन जी गाॾी ईंदी। माण्हू जाओ ना पानी खणण फिलहाल। तव्हांखे साईं ॿुधाईंदो हलां त हीउ पहो मुबारक आहे जितां पीसे सरदार जन तशरीफ़ फरमा थी। करीम बख्श ख़ुश आहीं? खैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुबारक हुजे। खैर हाजी हाजी खैर। हीउ पहो आहे जितां पीसे सरदार जन हितां तशरीफ़ फरमा थींदा। बिल्कुलु बंगलो अव्हांखे ॾेखारियो वियो। हीउ पहो आहे जंहिं ते कमु हले पियो। फ़क़ीर हिन कम में लॻा पिया। हीउ सावरा फ़क़ीर मंगरियुनि जी दावत जेका आहे आला हज़रत पीसे पघारा जन जी फ़रवरी ते आला हज़रत पीसे पघारा जन ॻोठ पठान मंगरीअ में तशरीफ़ फरमा थींदा ऐं 2 फ़रवरी ते हितां ज़ियारत थींदी। ई कमकार में लॻा पिया। इहो हिननि जी मोहबत अक़ीदत भेज करो कमला भर पाड़े जा शाह बि सावरनि मंगरियुनि सां जेके आहिनि कमकार में लॻा पिया आहिनि। हीअ आहे मेन गेट जितां एंट्री थींदी पीसे पघारा जन जी। लाइफ है छतरी